हिते मांखे ॿुधाईं त केपीजी इतलात वारे सलाहकार बैरिस्टर सैफ जे बयान ते सिंध हुकूमत जी तर्जुमान सुमीता अफ़ज़ाल सैयद जो रद्दअमल साम्हूं आयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी अवामी हिमायत सां वज़ीर आज़म बणिजंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी पीटीआई जे बानी वांगुरु साज़िश ऐं हेराफेरी सां वज़ीर आज़म न बणिजंदो। पाकिस्तान खे बहराननि मां कढण लाइ हक़ीक़ी क़यादत जी ज़रूरत आहे जेका बिलावल भुट्टो ज़रदारी वटि आहे। सुमीता अफ़ज़ाल सैयद जो चवणु आहे त पीपल्स पार्टी हमेशह अवाम जी हिमायत ऐं जमहूरी तरीक़े सां इक़्तिदार में आई। गैर जमहूरी हिकमत अमलियूं ऐं साज़िशूं पीटीआई जी रिवायत आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान जो चवणु आहे त परॾेही फंडिंग इदारनि ते हमला ऐं पुरतशदुद सियासत पीटीआई जी निशानी आहे। अहम ख़बर आहे केपीजी इतलात वारे सलाहकार बैरिस्टर सैफ जे तर्जुमान ते सिंध हुकूमत जी तर्जुमान सुमीता अफ़ज़ाल सैयद जो रद्दअमल साम्हूं आयो आहे। संदसि चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी अवामी हिमायत सां वज़ीर आज़म बणिजंदो।